वोट के बावजूद ॾियण जे बावजूद बि असांजा मसला हल नथा थियनि। रोड ते रोज़ हादसा मामूल बणिजी विया आहिनि। इन जे करे असां तव्हां सभिनी नौजवाननि ॾे असां हारनि नारनि आया आहियूं त अचो पंहिंजो हक़ वठूं। असांजो हक़ आहे छो त 50 करोड़ मंज़ूर थियो आहे पर उहो रोड जे ख़र्च न कयो वियो आहे। उहो सिर्फ़ पंहिंजे पेट में हयो वियो आहे। इन जे करे तव्हां असांजो साथ ॾियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो 7 वॻे हितां जी आवाम ऐं असांजी उतां जा दोस्त उते हूंदा। आख़िरी स्टॉप ते निकिरंदासीं 7 वॻे जेका असांजी रैली कंडियारे प्रेस क्लब ते हलंदी। अब जे हलणो आहे उहो हथ मथे करे असांखे रोड जो पैसा मंजूर थी चुका आहिनि पर उन्हें खे तैयार करणो आहे। सब दोस्त मोटरसाइकिल समेत सुबह जो 7 बजे निकली करे साथ स्टाफ